जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। राग जी राणी सदा हयात गुलूकारा भगवंती नावाणी जो यादगार इंटरव्यू संगीत प्रेमियों सां बंडे रहिया आहियूं। वो आए घर में हमारे खुदा की कुदरत है, वो आए घर में हमारे खुदा की कुदरत है। कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं। वाह वाह, खूब खूब, बहुत खूब। अच्छा, ये बहुत खूब अच्छा न करे चई आहियूं त हिकु शख़्सियत इनायत करे पंहिंजा मुबारक कदम अॼु स्टूडियो में खणी आई आहे। मुंहिंजा सभिनी सिंधी भाउरनि ऐं भेनरुनि लाइ सलाम क़बूल करियो। तव्हां अॼु हिन आवाज़ खे ॿुधो त मां तव्हांखे फुरोली ॾींदसि त इहो आवाज़ कंहिंजो आहे। तव्हां सुञातो? अरे कमाल आहे, तव्हां आवाज़ न सुञातो त ठीकु आहे, त मां चवंदसि इन फनकारा खे, इन शख़्सियत खे त चंद लाइन गुनगुनाइन। ॾिसो त तव्हीं संगीत ज़रिए इन्हनि खे सुञाणे सघो था। तेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ रात भंभोर में, अल्लाह रही वञ रात भंभोर में, तेरे पवंदी मां चवंदी। वाह वाह, त ॿुधंदड़ त सभिनि हथ मथे करे छॾिया। मां सम्झा ॾिने मां ज़रूरु सुञातो हूंदो। ज़रूरु छा, पक्का आहे। ऐं हुननि सभिनि चयो आहे त इहा आहे मोहतरमा भगवंती नावाणी, असांजी पसंदीदा ॻाईंदड़ फनकारा। त ॿुधंदड़नि खे मां इहो चवां त अॼु असां ॾाढी होशियारी सां भगवंती नावाणी खे फासायो आहे। भगवंती, इहा ॻाल्हि सही आहे? मां सुञाती, बिल्कुलु सही आहे। सही आहे। त हेॾा साल दिल्लीअ में केतिरा दफ़ा मुलाक़ात थींदी रही आहे। बराबरि, मुंहिंजी बि अव्हां जी बि। ऐं ॿुधंदड़ सां छो न थी? मां सम्झां थी की ॻाल्हियूं अहिड़ियूं मजबूरियूं आहिनि जेके मां सभिनी खे नथी ॿुधाए सघां। त को अहिड़ा मौक़ो ई न मिलिया जो मां अची सघां हिते रेडियो स्टेशन। मां इहो वज़ाहत करे छॾियां त भई तव्हांखे हुननि लाइ कुर्ब हो, पर के मजबूरियूं हुयूं। न त अॼु ताईं हू ईअं ई सम्झंदा आया आहिनि या त असीं ॾोहारी आहियूं तव्हांखे नींद नथा ॾियूं, या तव्हांजो हुननि तरफ़ कोई कुर्ब कान्हे को। न, सही ॻाल्हि आहे त हुननि जो मूंसां ॾाढो कुर्ब आहे ऐं तव्हां बि मूंखे वक़्तु बि वक़्तु घुराइण जी कोशिशि कंदा रहिया आहियो, पर मूंखे पंहिंजूं मजबूरियूं रहियूं आहिनि, इन करे मां न अची सघियां। हुन लाइ मां ख़तावार आहियां। त ख़ैर असां ख़ता माफ़ करे छॾीसीं। असांजा हिंद सिंध जा ॿुधंदड़ ऐं चवनि था त भेण भगवंती नावाणी खे तव्हीं माफ़ करे छॾियो। इनायत आहे मुंहिंजे मथां। त हाणे तव्हीं इनायत इहा कंदा त कुझु असांजे ॿुधंदड़नि खे पंहिंजे बारे में कुझु मां सवाल कंदसि ऐं अॼु मां चाहींदसि त मां कुझु घटि ॻाल्हायां, छो जो रोज़ ॿुधंदड़नि सां मुखातिब थींदी आहियां, किथे फरमाइश में ख़तनि जे जवाब में। तव्हीं अॼु पंहिंजो आवाज़ गीत त हू ॿुधंदा रहंदा आहिनि, ॿुधंदड़नि खे वधीक ॿुधायो। जीअं तव्हीं चवंदा तीअं थींदो। इहो ॿुधाईंदा त प्रोग्राम तव्हां तक़रीबन केतिरा ॾिना हूंदा? मूंखे घटि में घटि 25-26 साल स्टेज ते ऐं प्राइवेट गीत ॻाईंदे थियो आहे। त मां सम्झां थी मूं 4-5 हज़ार प्रोग्राम्स कया हूंदा ज़रूरु। हिंदुस्तान में, हिंदुस्तान खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में बि ॾिना आहिनि प्रोग्राम। घटि में घटि 4-5 हज़ार प्रोग्राम कया हूंदा। अच्छा, उते जेके हाज़िन ॾिसण ईंदा आहिनि स्टेज ते, त उन्हनि जो रद्द अमल तव्हांजे संगीत तरफ़ कहिड़ो हूंदो आहे? अक्सर कंहिंखे ख़बर न पवंदी आहे, दात ॾींदा आहिनि, पर तव्हीं हिकु फनकार जे हैसियत में कीअं महसूसु कंदा आहियो? मां सम्झां थी त मुंहिंजो हुननि जो मुॾां भई सिक प्रेम सां ॿुधंदा आहिनि। मां हुननि जी हमेशह शुक्रगुज़ार रहंदी आहियां। सभु जेके बि आम जनता जा माण्हू आहिनि, चाहे हिते चाहे हिंदुस्तान में चाहे हिंदुस्तान खां ॿाहिरि, त मां हुननि जी शुक्रगुज़ार आहियां। मूंखे ॾाढो ध्यान सां ऐं ॾाढो ख़ुशीअ सां ॿुधंदा आहिनि। त तव्हां खां मां हिकु सुवाल, हालांकि काफ़ी माण्हुनि खे ख़बर बि हूंदी, पर वरी बि इहा तक़ाज़ा प्रोग्राम जी रहंदी त इहो पुछां त तव्हीं सिंध में किथे रहंदा हुआ? मां सिंध में ॼाई कराची में आहियां ऐं रही बि कराची में हुयसि। अच्छा। ऐं हिते हिंदुस्तान में अचण खां जीअं आई आहियां तीअं बॉम्बे में रहंदी आहियां। बसि तव्हांजो दाइमी तौर बॉम्बे में रहिया? जी हा। ऐं सिंध में तव्हां वरी त पोइ कोन विया हूंदा? न, अञा त कोन वई आहियां। ऐं जीअं वञण जो मौक़ो मिले त मां ज़रूरु वेंदसि। ज़रूरु। इहो त न चवंदा त की मजबूरी में न अची सघे तंहिंजे करे सिंध में न वञी सघे? सिंध लाइ मूंखे तमामु सिक आहे, मां उहा त ॻाल्हि छा बि थिए मां ज़रूरु वेंदसि। अच्छा, त इहो ॿुधाईंदा त पहिरियों कलाम जी तव्हां कहिड़ो ॻातो? मूं पहिरियों इहो जेको पहिरीं ॿुधाइनि, तेरे पवंदी सान चवंदी सान रही वञ राति भंभोर में,
शाह लतीफ़ जो कलाम आहे, मूं पहिरीं इन सां ई शुरू कयो, इन करे अॼु बि मूं शुरू इन सां कयो। त वाह, असां चवंदासीं त असीं ख़ुशकिस्मत आहियूं त जेको पहिरियों आवाज़ हो ऐं पहिरियों कलाम हो उन सां ई अॼु जे प्रोग्राम जो आगाज़ थियो। तव्हां हेतिरा प्रोग्राम ॾिना आहिनि त उन्हनि में के अहिड़ा वाक़िया थिया हूंदा कॾहिं जेके तव्हांजे ज़हन ते अमिट छाप छॾे विया हूंदा? जी बराबर। त उन्हनि मां चंद ॻाल्हियूं हालांकि पुछण न घुरिजनि, पर असीं बि तव्हां सां भाईवार थींदासीं इन ख़ुशीअ में, या तव्हांखे ग़म थियो या कॾहिं मतिलबु हिकु अहसासु थींदो आहे त हीअ ॻाल्हि न थियणु खपंदी, त या उहे यादगिरियूं जेके आहिनि न कॾहिं चुभंदियूं आहिनि कॾहिं वणंदियूं आहिनि, त उन्हनि मां को हिकु ॿ वाक़ियो ॿुधायो। ख़ैर मूंसां जेके इतफ़ाक़ थिया आहिनि से अहिड़ा कोन थिया आहिनि जो चुभनि, तमामु सुठा ई थिया आहिनि, उन्हनि जो नतीजो बि सुठो निकितो आहे। जीअं त असीं घणी मुसाफ़िरी करियूं था, भिन्न भिन्न ॻोठनि में वञूं था, अंदरि शहरनि में वञूं था, प्रोग्राम करियूं था, उहे जेके असांखे रस्तनि ते तकलीफ़ूं आयूं आहिनि, कॾहिं ट्रेन मिस थी वञे, कॾहिं प्लेन मिस थी वञे, उहे असां सां घणी हादसा थिया आहिनि। बाक़ी अहिड़ी का ॻाल्हि कान थी आहे, तमामु जेकॾहिं हादसा थिया बि आहिनि त ख़ुशीअ जे हादसा थिया आहिनि, अहिड़ी का ॻाल्हि छाप उन्हनि बि छॾी आहे, पर तमामु सुठे नमूने के प्रोग्राम थिया आहिनि, पाण उन्हनि घणी छाप छॾी आहे। बाक़ी अहिड़ी का ख़राबु ॻाल्हि कोन थी आहे जो भई चुभे मूंखे, कंहिंखे बुरो लॻे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान थी आहे। असां सां सिक सां माण्हू घुराइनि था, सिक सां ॿुधनि था। ख़ैर इहे जेके ॻाल्हियूं आहिनि त असीं सिंध ते शेवा करणु चाहियूं था, सभु असांजे जेके सिंधी मां असीं आहियूं कलाकार, त अहिड़ी का ॻाल्हि चुभंदड़ ॻाल्हि कॾहिं कोन थी आहे असां सां। तव्हां संगीत ज़रिए पंहिंजे ॿोली जी ख़िदमत करे रहिया आहियो। जी हा। ऐं मां इहो चवंदसि त तव्हांजी का ख़्वाहिश आहे इन खां अलावा? इन खां अलावा ख़ासि मुंहिंजी ख़्वाहिश कान्हे, इहा ई ख़्वाहिश आहे त जेसि ताईं ज़िंदा आहियां तेसि ताईं ॻाईंदी रहां त ॾाढो सुठो। जेसि ताईं मूंखे माण्हू आम जनता ॿुधंदी बि रहे, मां उन्हनि जी शुक्रगुज़ार हूंदसि जेके मूंखे मरण घड़ी ताईं ॿुधंदा। मां त इहा ई दुआ कंदसि पंहिंजे ॿुधंदड़ पारां, पंहिंजे पारां ऐं सिंधी सर्विस ऑल इंडिया रेडियो पारां त तव्हीं हज़ारे हज़ारे साल जियो ऐं सिहतमंद रहो ऐं आमीन चवंदासीं। ऐं तव्हीं पंहिंजे आवाज़ ज़रिए इन मिठास सां जेको आहे सो पंहिंजे ॿुधंदड़नि जी, हाज़रीन जी ऐं पंहिंजे सिंधी क़ौम जी जेका आहे सा ख़िदमत कंदा रहो, इहा दुआ करियो। आमीन। तव्हां कहिड़ियुनि कहिड़ियुनि ॿोलियुनि में कलाम ॻाता आहिनि? मूं घणो करे सिंधी में ॻाया आहिनि, पर हिंदीअ में ॻाईंदी आहियां, पर तमामु घटि। मुंहिंजो हमेशह इहो ई रहियो आहे त मां सिंधियत जे लाइ जेतिरो थी सघे त सिंधी पंहिंजे सिंधी भाषा खे, सिंधी संगीत खे अॻियां वधाइण जी कोशिशि कयां, त इन करे मूं घणो करे ध्यानु सिंधी संगीत ॾाढो ॾिनो आहे, हिंदी घटि। तव्हां हिकु आला दर्जे जी फ़नकार आहियो ऐं मां सिर्फ़ु न पर सभई तस्लीम कनि था, इन हैसियत में जेके नवां आहिनि, सेखड़ाट आहिनि, उन्हनि तरफ़ तव्हांजी कहिड़ी जवाबदारी आहे? मुंहिंजी जवाबदारी तमामु वॾी आहे, पर अॼुकल्ह ज़मानो अहिड़ो अची वियो आहे जो जीअं त मां ॿुधायां थी सभिनी हंधि ईअं आहे त सिंधी पाण खे चवण में ऐब थो हुननि खे थिए, ऐं सिंधी केतिरनि शहरनि मां त ग़ाइब थींदी थी वञे, सिंधी ॻाल्हाइनि कोन था, सिंधी संगीत कोन था ॿुधनि। त मां पंहिंजो वॾो इहो फ़र्ज़ु सम्झंदी आहियां त किन असीं किथे किथे रहूं था उते सिंधी ॻाल्हाइनि कोन था, उते असांजे वञण सां थोरो सिंधी ॻाल्हाइनि था, उन्हनि खे सिंधी संगीत लाइ कुर्ब पैदा थिए थो। ऐं मां किन ॻाईंदड़नि खे चवंदी आहियां त भई सिंधी ॻायो त बहितर आहे, पर हाणे जेको हवा अहिड़ी आहे त हर कंहिंखे ज़माने सारू सिंधी घटि थो पसंदि अचे, हिंदी वधीक पसंदि आहे, पर हर को ईअं कहत बि कोन्हे त सिंधी माण्हू ॻाइनि कोन था या ॿुधनि कोन था, पर घणी सिंधी आहिनि। ऐं मां भाई थी अॼुकल्ह हिंदुस्तान में त ख़ासि करे घणी सिंधी कलाकार फ़नकार पैदा थिया आहिनि जेके सिंधी ॻाइनि था। त मतिलबु मां इहो चवंदसि त उन्हनि जो रवैयो भला तव्हां तरफ़ कहिड़ो आहे? इहो हिकिड़ो थींदो आहे त साॻे ई मतिलबु ॻाइण वारे तव्हां बि उन में मां बि ॻाइणु शुरू कयां, ख़ुदा जो शुक्र आहे जो मां ॻाइणु शुरू न कयां। मां सम्झां थी तव्हां कहिड़े पॉइंट ते वञो था, त उन लिहाज़ खां मां पुछी रही आहियां त उन्हनि जो मतिलबु जेको आहे रवैयो, रुख ऐं व्यवहार उन तरफ़ कहिड़ो आहे? मूं ॾाढो इज़त भरियो हुननि जो व्यवहार रहियो आहे। छो त मां हिकिड़ो त घणे वक़्त खां ॻाईंदी रहियां, शायदि मां सिंध में हिकिड़ी औरत कलाकार चयो वञे जीअं फ़नकार आहे, त मां शायदि पहिरीं आहियां जंहिं स्टेज ते हीअं सिधे नमूने जी 2-2 कलाक 3-3 कलाक ॻायो आहे। त ऐं मूं काफ़ी तकलीफ़ सां इहो दर्जो हासिलु कयो आहे, त मूंखे सभु घणो करे इज़त सां ॾिसंदा आहिनि ऐं का बि अहिड़ी हुननि जे मन में मुंहिंजे लाइ का भावना कान्हे। तव्हां इहा ॻाल्हि त कई जॾहिं तव्हांखे ॿुधो, पर शुरू में कहिड़ो बि जेको आहे सो आला ऐं अज़ीम फ़नकार हुजे उनखे अॻिते वधण लाइ जदोजहद करणी थी, ऐं ख़ासि करे औरत, ऐं उहा जेका आहे सा हिकु
अहिड़े दौर में जीअं असीं तव्हां सिंध छॾे हिंद में आया उन वक़्त में जॾहिं की असांजे सिंधी समाज में सिंधी कुटुंबनि में चङे ख़ानदान जी छोकिरियूं जेके आहिनि अहिड़ी स्टेज ते न ईंदियूं हुयूं ऐं फन खे जेको आहे सो चङी नज़रुनि सां न ॾिठो वेंदो हो त ज़ाहिर आहे ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे उन मंज़िल में पहिरीं में काफ़ी मुक़ाबिलो करणो पियो हूंदो। जी ज़रूरु, पर मां इन दाद श्री गोविंद माली दादा जेको मुंहिंजो गुरु रहियो आहे ख़ासि करे इन संगीत जे इन में खेत्र में, त मां उन जो मां ॾाढी शुक्रगुज़ार आहियां जेको उनखे मुंहुं ॾियणो पियो आहे त घणी भाङे माण्हुनि सां या किन बुज़ुर्गनि सां उनखे ॾियणो पियो आहे। मूंखे पंहिंजो पाण सिधो उन्हनि सां कॾहिं मुंहुं न थियणो आहे, मुंहुं थियणो न पियो आहे, त उहो मां उनजी शुक्रगुज़ार आहियां, उन ते मुंहुं ॾिनो आहे। पर कॾहिं मोहतरमा भगवंती नवाणी इहा ॻाल्हि थी आहे त जिन तव्हां ते नुक्तोचीनी कई हुजे ऐं जिन समाज जे मुदबरनि मां ईअं चवंदसि नाम निहार जेके आहिनि शख़्सियतुनि आङिरियूं खयूं हुजनि उन दौर में जीअं तव्हां शुरू दाख़िल थिया ऐं अॼु उहे तस्लीम कंदा हुजनि, कॾहिं उन्हनि जो रद्द अमल तव्हां कहिड़ो ॾिठो आहे? उहो तमामु तमामु थोरे वक़्त लाइ हुननि सम्झो त भई सिखराट आहे, असां थोरे भई क्रिटिसिज़म करण सां इहे शायदि मैदान छॾे वेंदी, पर मां शायदि मां अटकी बीह रहियसि। हाणे उन्हनि थोरे वक़्तु महसूसु कयो त इहे सिटी छोकिरी आहे, त पोइ हुननि बि एप्रिशिएट करणु शुरू कयो त इहे मुक़ाबिलो कयो ऐं मूं छाकाणि त मुंहिंजो मक़सदु रहियो त सिंधियत जी शेवा करणी आहे। कंहिं ईअं भई थोरे वक़्तु टेम्पररी मां आयसि कान मैदान में त मूंखे ॻाइणो आहे, पंहिंजी दिलि ख़ुशि करणी आहे या पैसो कमाइणो आहे, इहो मुंहिंजो मक़सदु हो ई कोन, तंहिं करे हुननि खे क़बूल करणो पियो मूंखे। हिकु त औरत, ॿी सिंधी औरत ऐं टी फनकार आहे, त इहे टई शख़्सियतूं मिली करे मां चवंदसि त हुननि खे पहाड़ सां मुक़ाबिलो करणो पियो हूंदो जंहिंजे करे हुननि खे शिकस्त खाइणी पई। ख़ैर उन्हनि खां पुछण जी ज़रूरत न आहे, छो जो अॼु हाणे ॾिसूं था त सभई तस्लीम करण लॻा आहिनि त अव्हीं जेके आहियो से काफ़ी जेके आहे संगीत जे खेत्र में अॻिते वधी विया आहियो ऐं काफ़ी तव्हां ताबुन कयो आहे सिंधी ॿोली ऐं पंहिंजे आवाज़ ज़रिए। हाणे ॿुधंदड़ असांजे ॻाल्हियुनि में बि दिलचस्पी रखंदा हूंदा, पर गॾु गॾु इहो चवंदा त हीअ भेण लीना जेका आहे सा भेण भगवंती नावाणी खे इहो नथी चवे त कोई शेर ॿुधाए, कोई गीत ॿुधाए। मां साईं मूं वटि मुंहिंजा एतिरा तव्हां वटि गीत आहिनि रिकॉर्ड कयल, इहो त हुननि खे हमेशह ॿुधायो, हाणे वधीक मूंखां छा ॿुधंदा, उहे त साज़िंदनि सां अलॻि आहिनि, पर हिन वक़्तु असीं मुखातिब आहियूं ऐं हू वेठा आहिनि ॿुधनि था, त बिना साज़नि जे ॻाइण में कीअं थो लॻे, त उहो ज़रा ॿुधी ॾिसूं। चङो, मां तव्हांखे हिकिड़ी सिट ॿुधायां थी जेको मुंहिंजो तमामु पसंदीदा कलाम आहे, शाह अब्दुल लतीफ़ जो आहे। अचो त सूरनि वारियूं बेली करियूं सूर पचार, अचो त सूरनि वारियूं बेली करियूं सूर पचार, किनी थोरा किनी घणा बेली लाहे सूरन धार, अला दिला जे दातारो मूं त झोलिया पाए झलिया, दिली का माउ सुरन जी पींघे मंझे लोली अला, दिली का माउ सुरन जी पींघे मंझे लोली अला, दिली का माउ सुरन जी पींघे मंझे ओला 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 दिली का माउ सुरन जी पींघे मंझे। मां सम्झां त इहो काफ़ी आहे। वाह, त मां तव्हां इहो चयो त तव्हां वटि मुंहिंजा काफ़ी रिकॉर्ड आहिनि ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हीउ रिकॉर्ड असां वटि तव्हांजी आवाज़ में कान्हे को। अफ़सोस मूंखे पोइ करणो ई पवंदो, ज़रूरु करणो पवंदो। अच्छा भगवंती, हिकिड़ो ॿियो रिकॉर्ड आहे, उमिरि बाणा अलाए छो न आया, अथनि रंज कहिड़ो, पुराणे झूने ज़माने जो आहे, कंहिंजो आहे त तव्हांखे अचनि था हुननि जा? मूंखे अफ़सोस आहे जो मूं इहो शायदि ॿुधो ई कोन्हे, ॿुधे कान्हे, कम नसीबी आहे। छो कंहिं बुज़ुर्ग ऐं ख़ासि करे मुंहिंजी अमड़ बि ऐं ॿी हिकु फनकार आहे तंहिंजी अमड़ बि घुराईंदी रहंदी आहे, त इन जी तलाश में हा त मुंहिंजो
मां मोहतरमा भगवंती नावाणी खां पुछंदसि त हुनखे इन जा अल्फाज़ अचनि था छा। उमर अबाणा अलाए छो न आया, अथन रंज कहिड़ो। मूंखे जहिड़े इहे सचपच मिली वञे लफ़्ज़ त मूंखे ॾाढा ख़ूब पसंदि आहिनि, मां जेकर ख़ुदि ॻाइणु पसंदि करियां। पर जीअं तव्हां जिन चयो त दादा गोविंद माली जिन काफ़ी मतिलबु इन में खेत्र में ऐं उन्हनि खे काफ़ी ॼाण आहे, थी सघे थो त उन्हनि वटां मालूमात पए त तव्हीं इहो ॾिनी का माउसूरनि जी लोली जेको ही तव्हांजे आवाज़ में असां कान्हे को ॿई रिकॉर्ड करे असांजे ॿुधंदड़ लाइ मोकिलींदा। ज़रूरु ज़रूरु। अच्छा नेकी और पूछ पूछ। पर पूछ पूछ में असांखे हेतिरो साल लॻी वियो तव्हांखे स्टूडियो में आणण लाइ। देर पिया दुरुस्त पिया। त असां इहो चवंदासीं आमीन ऐं ईअं देर पिया दुरुस्त पिया थींदा रहनि ऐं ईअं महफ़िल जेका आहे सा ख़ुशगवार अॻिते हलंदी रहे। पर हाणे हिकिड़ो मुंहिंजे पसंदि जो बि गीत आहे। हा फरमायो। हिकिड़ो शाद जो आहे जी, जेको तव्हांजी आवाज़ में ऐं मूंखे यादि आहे तव्हां हिते दिल्ली में उहो रिकॉर्ड करायो। हा हुन जा लफ़्ज़ ॿुधाईंदा। आओ ढूलिया त करियूं प्यार हलिया वेंदासीं। त इहो इन में हिकु मानस माल आहे, यानी असीं त सभु ॿुधंदड़ ही वक़्तु सिंधी सर्विस हलंदी रहंदी। तव्हां रहंदा न, मां न रहंदसि, केतिरा ॿुधंदड़ असांखे वक़्तु आहे उनखे तस्लीम करणो पवंदो, हलणो पवंदो। पर ही आवाज़ जेको आहे सो हमेशह रहंदो, त छो न असीं इन जज़्बनि ते अमल करियूं। त उहो जेको आहे सो थोरो ॿुधाईंदा। मां ॿुधायां थी मूंखे मां हिकु बसि त ॿुधाए सघां थी, शायदि मूंखे ध्यानु में कोन थो अचे वधीक। ढोलिया त करियूं प्यार हलिया वेंदासीं, ढोलिया त करियूं प्यार हलिया वेंदासीं। ख़ैर तव्हांजो इहो पैगाम ई काफ़ी आहे त हलिया वेंदासीं, असांखे मिठ मुहबत सां हलणु घुरिजे। इन हिकु लाइन में ई वॾी माना समायल आहे। त मां तव्हांखे हाणे तव्हांजे घर जे बारे में त जीअं तव्हां ॻाइणु शुरू कयो हो त तव्हांजे अमर या तव्हांजे वालिद साहब त उहे हिन वक़्तु तव्हां सां साण आहिनि या न आहिनि, या असांखे ॼाण न आहे। मूंसां ई आहिनि कोन, पर मूंखे उन्हनि जी हमेशह आसीस आहे। मूंखे नंढपण खां वठी उन्हनि जी प्रेरणा सां मूं ॻाइणु शुरू कयो, छो जो मुंहिंजे घर में एटमॉस्फेयर ई हो, माहौल अहिड़ो रहियो आहे जो उहे ख़ुदि ॻाईंदा हुआ। पर ख़ैर अॻे त माण्हू स्टेज ते या पब्लिक में कोन ॻाईंदा हुआ, त उन्हनि वटां ई मूंखे प्रेरणा आहे। मां उन्हनि जी आसीस महिर सम्झां थी, उन जे करे मां ॻायो। हाणे असीं अचूं फनकारनि ते। सिंधी फनकार त गैर सिंधी बि काफ़ी आहिनि, पर गैर सिंधी जो जेकॾहिं तव्हांजे ज़बान ते नालो अची वञे त तव्हांखे कहिड़ा पसंदि आहिनि? गैर सिंधी तव्हां चवंदा मतिलबु जेके हिंदुस्तान में आहिनि, उर्दू या पाकिस्तान जा? मुंहिंजा तमामु पसंदीदा कलाकार जेके आहिनि सिंध में, आबिदा परवीन आहे, छाकाणि मूंखे उन कैसेट्स घणी आहिनि ऐं मुंहिंजी तमामु प्यारी कलाकार आहे, फनकार आहे। ऐं मोहम्मद यूसुफ जा मूं कलाम ॿुधा आहिनि, मूंखे उन बेहदि पसंदि आहिनि। उहे हिंदुस्तान में आहिनि, हिते त ॾाढा मरहम मास्टर चंद्र जी हुआ, उन्हनि जो मूंखे पसंदि हो। राम पंजवाणी जो पसंदि आहिनि ऐं महेश चंद्र गज़ल्स में तमामु होशियार आहिनि, उहे पसंदि आहिनि। ऐं उसरंदड़ कलाकार घणी आहिनि, सतराम रोहिरा आहे, मीन्स उहो त मूंसां गॾु हलियो आहे, पर ॿिया हाणे उभरंदड़ कलाकार ॿिया घणी आया आहिनि सिंधी संगीत में, उहे मूंखे काफ़ी पसंदि आहिनि। अच्छा, उर्दू जे में कहिड़ा कहिड़ा फनकार जेके आहिनि से तव्हांखे? उर्दू हिंदुस्तानी हिंदुस्तान में हाणे त लता मंगेशकर खे हर को पसंदि कंदो आहे। लता मंगेशकर आहे, आशा भोसले आहे। न पर ज़रूरी न आहे त इन्हनि फनकारनि पर कोई अहिड़ो फनकार हूंदो आहे जंहिंजो वधीक कंहिंखे इंसान मुतासिर कंदो आहे। मुतासिर अॼुकल्ह भॼन घणे भाङे त हिन जा जलोटा जा पसंदि आहिनि, घणे भाङे अनूप जलोटा जा। अच्छा, तव्हांखे जीअं पाकिस्तान जो संगीत आहे जी हा, त उन में जीअं असांजा कलाम हू रिकॉर्ड कनि था मौसीक़ी ऐं असांजे हिंदुस्तान में थिए थी, त ॿिन्हिनि में फ़र्क़ु कहिड़ो था भायो? मूंखे वॾो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो त ज़ुबान जो फ़र्क़ु ॾाढो आहे। सिंधी ज़ुबान जेका हू था ॻाल्हाइनि सा असीं ॻाल्हाए कान था सघूं। मां ॾाढी कोशिशि कंदी आहियां हुनखे कॉपी करण जी, जेतोणीकि कॉपी करणु सुठी ॻाल्हि कान्हे, उहो त ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। पर मां इहो चवंदसि त सुठे नेक कम जी कॉपी कंदो, सुठी ॻाल्हि आहे, छो जो तव्हां ॿोली तरफ़ तवजो ॾियो त भई जेका हूअ सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था, असीं बि ॻाल्हायूं। असुल सिंधी ॿोली त असांजी उहा ई आहे न। हिते छाकाणि त असीं हिंद में आहियूं, हर कंहिं प्रांत में रहूं था, त असांजी उन्हनि जो लहज़ो, उन्हनि जो के लफ़्ज़ जेके आहिनि से असां सां मिक्सअप थी था वञनि, त असांजी हिकु क़िस्म जी खिचड़ी ॿोली थी वञे। सिंध में जेका आहे सा प्योर सिंधी थी रहे, त मां चाहींदी आहियां त मां उन्हनि खे कॉपी करियां। उन्हनि जा जेके लहज़ो आहे, उन्हनि जी ॿोली जी जेको हिकु मिठास थो अचे, हिकिड़ी सुराण थी अचे, सा मां अपनायां। पर मुंहिंजी कम नसीबी मां सम्झां थी आहे जो कोशिशि कंदे मां कामयाबु कोन वई आहियां।
अच्छा जेकी साज़ आहिनि जेके हू इस्तेमालु कनि था हा हा अकम्पनीस जंहिंखे असीं चवंदा आहियूं हा। ॻाइण में हिते बि थियनि था त छा ओड़े तरीक़े सां असीं जेके आहिनि से नथा इस्तेमालु करे सघूं मौसीक़ी में? असीं करे सघूं था पर शायदि जेको साधन उते आहे सो असां वटि उहो कोन्हे। असां वटि जेको हले थो रिदम हले थो या हुननि वटि रिदम हले थो या असली सचा सिंधी साज़ हुननि वटि था हलनि। असां वटि फिल्मी ढंग वधीक आहे तंहिंजे असां वटि उहो साधन आहे कोन ऐं असां वटि अहिड़ा कलाकार हिते वॼाईंदड़ बि कोन्हनि। असांखे हिते जीअं हिंदुस्तान में रहूं था त उन्हनि सां गॾिजी मिसी हलिणो आहे त उन्हनि सां साथ ॾींदे था रहूं। साज़न में बि असांखे हुननि जे नमूने थो हलिणो पए न की हुननि खे असांजे नमूने त असांखे एडजस्टमेंट करणी पवंदी आहे। अच्छा तव्हां फिल्म सिंधू जे किनारे में कमु कयो जी। जेका मूं ॾिठी फिल्म हा हा उन खां पोइ त कोई अहिड़ो मौक़ो न मिलियो तव्हांखे अदाकारी तरफ़? अदाकारी तरफ़ मां स्टेज ते आई आहियां बाक़ी फिल्म में मूं कॾहिं कोन कमु कयो आहे। ऐं ॿियो कुझु तव्हां पंहिंजे ॿुधंदड़ जे बारे में जेका फिल्म खां पोइ मुलाक़ात थी आहे कुझु चवणु चाहींदा? मां चवणु चाहींदसि त हमेशह सिंधी सिखो सिंधी पढ़ो सिंधियत न विसारियो सिंधी हमेशह रहण सहण बि सिंधी सिखो रहण करण सिंधी हुजणु खपे। अंदाज़ जेको आहे हा असांजो रहण करण जो अंदाज़ बि सिंधी हुजणु खपे। हाणे हिकिड़ो सुवाल जेको आहे सो मां तव्हांखां इहो पुछंदसि ऐं तव्हां ईमानदारी सां जवाबु ॾिजो। मां सोचियो त भई स्टूडियो में आया आहियो ऐं थोरो लिहाज़ रखी करे जेको आहे सो मां ईमानदारी सां किनारो कयां त इहा ॻाल्हि बिल्कुलु न हुजे त तव्हां सिंधी सर्विस ॿुधंदा आहियो ऑल इंडिया रेडियो? जी ज़रूरु मां पक ॿुधंदी आहियां असुल हिन में बिल्कुलु सची थी ॿुधायां। सची था ॿुधायो? अच्छा इहो बि ॿुधायो छो जो मां वाबिस्ता आहियां असीं प्रोग्राम पेश कंदा रहंदा आहियूं त तव्हांखे हुनजो मयार कीअं लॻंदो आहे? मूंखे काफ़ी सुठो लॻंदो आहे। ॿियनि स्टेशन जे भेट में मां चओ था सच ॿुधाया त मां सच थी ॿुधायांव त छाकाणि त हिते असांखे सिंधी जेको असांजी सिंधियत आहे सिंधी कलाम आहिनि से तव्हां वटि वधीक ॿुधण में ईंदा आहिनि ऐं जीअं त हिते सिंधी जा बि गाना गीत कलाम ॿुधाया था वञनि त मूंखे वधीक पसंदि ईंदा आहिनि। ऑल इंडिया रेडियो घटि में घटि ॿुधण जो मौक़ो मिलंदो आहे। कोशिशि कंदा आहियूं त भई उहे ॿुधी असीं उहो ॻाए सघूं। मां उहा कोशिशि कंदी आहियां टेप कंदी आहियां त जीअं मां ॻाए सघां। कॾहिं कॾहिं रूना लाला जा तव्हां ॿुधाईंदा आहियो भागी माई जा ॿुधाईंदा आहियो ऐं मोहम्मद जुमन जा ॿुधाईंदा आहियो मोहम्मद इब्राहिम बि आहे। जी हा त मां ॿुधंदी आहियां ऐं कोशिशि कंदी आहियां त मां उहे रिकॉर्ड करे ऐं मां ॻायां वरी। त या तव्हांखे काई सलाह आहे त असांजे सिंधी सर्विस जे प्रोग्राम में हीअ कमी आहे ऐं उन में थोरो ई सुधारो अची वञे एज़ तव्हां हिकु फनकार जी हैसियत में? मां सम्झां थी तव्हां तमामु घणो कुझु करे रहिया आहियो रेडियो स्टेशन ते सिंधियुनि सभिनी सिंधियुनि लाइ। मां मूंखे अहिड़ी का ॻाल्हि कान्हे जो मां चई सघां भई तमामु घणो जीअं ताईं माण्हू पब्लिक जो रिएक्शन ॾिसो था रद्द अमल अचे थो त उन ते अमल करण जी कोशिशि था करियो। तंहिं करे मां नथी सम्झां मूंखे कुझु चवणु खपे मीन्स आहे रहियल जो मां चवां त भई असांजा ॿुधंदड़ वॾे जेके आहिनि असांखे कुझु शायदि त असां पेश कयोसीं न त अॻिते चवंदा आहिनि अॼु असांजी फरमाइश न ॾिनो न ॾिनो त असां पंहिंजे तरफ़ खां जेका आहे सभई महसूसु कनि था त असीं उन मयार ताईं अचण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। पोइ कामयाबी या हर पूरे सभिनी खे ख़ुशि करण वारी ॻाल्हि त मिली कोन सघंदी आहे न उहो कंहिंखे बि ख़ुशि कोन करे सघिबो आहे। तव्हां ॾाढी कोशिशि कंदा आहियो ऐं तव्हां इहो साॻियो जुमिलो चवंदा बि आहियो त असीं कंहिंखे सभिनी खे ख़ुशि करे कोन था सघूं। जेतिरो असांखां थी सघे थो ओतिरो असीं करियूं था ऐं तव्हां सचपच कंदा आहियो ऐं उहो जो कंदा आहियो सो मां ॿुधंदी आहियां। अच्छा डेलियुनि जो प्रोग्राम अगरि कॾहिं ॿुधो था? हा उहो ॿुधो अथमि ॾाढो इंट्रस्टिंग मूंखे ॾाढो वणंदो आहे। त असां हाणे तव्हांखे ॿीहर जॾहिं ईंदा न त इंटरव्यू न वठंदासीं तव्हांजी तव्हांखे चवंदासीं त तव्हां हिकु फनकार जी हैसियत में घर में कमकार करे सघंदा आहियो न तव्हां सुघड़ भेण आहे या न आहे ॿिन्हिनि खेत्रनि में छा पचाईंदा आहियो कहिड़ी स्पेशलिटीज़ आहिनि पसंदि जूं हे बि ॿुधाए छॾियो। मां सच पुछो त मां खाधे जी खाइण जी एॾी शौक़ीन कोन आहियां खाइण जो बि शौक़ीन आहे पर मूंखे ख़ासि खाधे सां शौक़ु कोन्हे भई तमामु शौक़ीन कोन आहिनि जेको आयो त मूंखे ठीकु लॻंदो आहे। ऐं तव्हांखे भला रधु पचाइण ईंदो आहे? रधु पचाइण ईंदो आहे पक अथमि बिल्कुलु खाइणु खपे उनजो इम्तिहान वठी सघो था। अच्छा त उनजो इम्तिहान त असीं ॿीहर तव्हां ईंदा न त तव्हांखे चवंदासीं त दस्तरखान असीं सजाए रहिया आहियूं तव्हांखे ख़ासि इस्म ॿुधायो त असांजी भेनर नोट कनि। जी ज़रूरु ज़रूरु। अच्छा इहा ॻाल्हि थी ऐं ॿियूं कीअं हॉबीज़ आहिनि तव्हांजो? मूंखे तव्हां ॿुधायो त ॻाइण खां सवाइ तव्हां घर जो कमकार ऐं खाधो बि सुठो पचाए सघंदा आहियो। हा मां सिंधी नावल पढ़ंदी आहियां सिंधी मैगज़िन्स पढ़ंदी आहियां ऐं ॿियो त जेको सभिनी खे अॼुकल्ह शौक़ु आहे पिक्चर्स ॾिसण जो सो मूंखे बि शौक़ु आहे तव्हांखे? हा जी हा उन मां घणो सिखिजे थो न ख़ासि करे संगीत ॿुधी त सिखिजे थो घणो त उहो बि शौक़ु आहे मूंखे। त बसि जिते वेंदा न त ॿुधंदड़ अॻुवाट ई तव्हांजी फिल्म जी टिकट बुक कराए रखी सचपच कंदा आहिनि पर मां हुननि खे निराश कंदी आहियां छो जो मां प्रोग्राम ॾियणु वेंदी आहियां
त चाहींदी आहियां त मां फ्रेश हुजां, ताज़ी हुजां, जो प्रोग्राम सुठो करे सघां। ॿियो मूंखे ख़ासि एतिरो मौक़ो मिलंदो ई कोन्हे, मां एतिरा प्रोग्राम कंदी आहियां जो मां घणो घुमी फिरी सघां। हू त वीचारा ॾाढा ख़्वान हूंदा आहिनि त मां घुमां फिरां। अच्छा, फॉरेन में जेको तव्हां प्रोग्राम ॾींदा आहियो, जी हा, कुझु उन्हनि जा नाला जेके आहिनि से कहिड़नि कहिड़े मुल्कनि में विया आहियो ऐं उन्हनि माण्हुनि जेके आहिनि उते सिंधी आहिनि, हा हा, त उहे हिते जे हिंदुस्तानी सिंध जे फिल्म में त ख़ैर तव्हांखे तजुर्बो न आहे, ॿिन्हिनि जी भेट करे ॾिसो त उन्हनि जो मतिलबु ॿुधण जो या हिकु फनकार खे ध्यानु ॾिजे। अक्सर मूं हिते ॾिठो आहे त केतिरा घुराईंदा आहिनि मेलनि वग़ैरह ते, जी हा, ऐं उते जेको आहे पंहिंजे कमकार में रुध रहंदा आहिनि त हिकु फनकार ॻाईंदो रहंदो आहे, जेका मां भायां थी त हिकु फनकार जी तोहीन आहे। बराबरि आहे। ऐं अहिड़ी हालत में मूं अक्सर पाण केतिरनि मेलनि में मां शरीक थी हा आहियां हा, जिते मूं प्रोग्राम बि ॾिठा आहिनि, ऐं जिते हिकु फनकारा जी हैसियत में मूंखे ख़ुदि, मां हिकु आर्टिस्ट आहियां, त ॿी आर्टिस्ट खे तवजो न, ईअं न त इज़त कान्हे का, पर उन मसरूफ़ियत में एॾो खोइजी वञनि था जो उहा आर्टिस्ट या उहो फनकार पंहिंजो कलाम पेश कंदो रहे थो ऐं हू पंहिंजे ॿियनि VIP या ॿियनि कंहिं ॻाल्हियुनि में रुधियल था रहनि। त इन बारे में तव्हां ॿुधाईंदा? मां ॿाहिरि मां वई आहियां, हांगकांग में वई आहियां, सिंगापुर वई आहियां, मनीला वई आहियां, ताइवान वई आहियां, ताइपे, जकार्ता वई आहियां, दुबई में वई आहियां ऐं जापान में वई आहियां। त उते इहा ॻाल्हि कान्हे, उते क़ाइदो तमामु घणो आहे, तंहिं करे फ़ाइदो तमामु घणो आहे। अच्छा, ऐं उते सिंधी महफ़िलूं, सिंधी संगीत घटि ॿुधंदा आहिनि माण्हू, तंहिं करे हिते वांगुरु ईंदा आहिनि त जेकॾहिं ॿुधणु ईंदा आहिनि त सचपच ॿुधंदा आहिनि, इज़त मान हूंदो आहे, सिक सां ॿुधंदा आहिनि। ऐं हिते बराबरि हुननि खे पंहिंजूं हिते जे हिंदुस्तान जी जेके हालतूं आहिनि उन मुजिबि वीचारा नौकरियूं करे अचनि, उन्हनि खे प्रोग्राम ते अचिणो पए, उन्हनि जो माइंड हिकिड़ो ध्यानु हूंदो आहे भई हाणे हीअ असीं प्रोग्राम पूरो थिए त असीं घर भॼूं। हिते जेके डिस्टेंसिस रहण करण जी जेके सहूलियतूं आहिनि अहिड़ियूं कोन्हनि जहिड़ियूं ॿाहिरि मुल्कनि में सिंधियुनि खे आहिनि। त उते हर कंहिं जीअं क़ाइदो उते हर कंहिंजो आहे, त हर कंहिं उन्हनि खे आहिनि भॻवान दया सां सभु उते पंहिंजो ट्रांसपोर्ट उन्हनि खे आहे, त उन्हनि खे तकलीफ़ कान्हे, तकड़ जी ज़रूरत कान्हे, हू जे ॿुधंदा आहिनि त ध्यान सां ॿुधंदा आहिनि। ऐं हुते रखंदा बि ईअं आहिनि भई छंछरु आर्तवार प्रोग्राम रखनि, ईअं न त वीक बेस ते कोन रखंदा आहिनि, जे हिते छाकाणि त फैसिलिटीज़ उहे कोन्हनि, उन्हनि खे कारो ॾींहुं वॾो आयो उन ते खणी रखंदा आहिनि हिंदुस्तान में। त इहे सभु ॻाल्हियूं ॾिसजनि त हिते जे जेके सिंधी ॿुधनि था उन्हनि जो ॾोह कोन्हे, हुते हिकु त पंहिंजी फैसिलिटीज़ आहिनि, इन करे चङी तरह सां ॿुधी सघनि था। त तव्हांजो ॿाहिरि जो जी परॾेह जो कहिड़ो यादगार प्रोग्राम उन्हनि मां सभिनीनि मां भेट कयो जीअं तव्हांखे मुतासिर कयो हुजे? हिकु फनकार पाण बि जेको आहे सो मुतमीन थींदो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां इहो हुनखे करे नथी सघां, डिस्टिंक्शन करे नथी सघां त किथे मुंहिंजो तमामु घणो सुठो प्रोग्राम थियो। छाकाणि ईअं त दुबई में असां कुझु हिंदी सिंधी प्रोग्राम बि कयासीं जिते असांखे जेके सिंधी ॿुधंदड़ न हुआ तिन एप्रिशिएट कयो, त घणो करे त असांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे, त मां डिस्टिंक्शन करे नथी सघां त किथे वधीक सुठो वधीक थियो। तव्हांजी नज़र में सभई जेके आहिनि बहितरीन प्रोग्राम? बहितरीन फ़ौर कॾहिं कॾहिं पंहिंजे दिलि खे लॻंदो आहे, कॾहिं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे कि मूं अॼु सुठो कोन ॻायो, पर तॾहिं माण्हुनि वटां रिस्पॉन्स तमामु सुठो आयो। पर कॾहिं कॾहिं सचपच मूं ईअं बि महसूसु कयो आहे त भई जीअं कंहिंखे चइबो न भई संगीत सां जे उथारे विहारे सघिजे न, कॾहिं कॾहिं मन में मूं ईअं महसूसु कयो आहे त एॾो छायल हुजे प्रोग्राम, ज़बरदस्तु छायल हुजे, जे सचपच उन्हनि जे मुंहंनि मां बखे सघिजे त भई उनमें अहिड़ो मशगूल आहिनि, उन्हनि खे जेको उथ वे चइजे न उथ वे त सचपच उथ वे कनि, यानी हाल कवाली में हाल त माण्हू सिद्ध समाज खोजे। हा, सचपच इहे प्रोग्राम असां महसूसु कया आहिनि। इजाज़त वठण खां अॻु मां वरी तव्हांखे चवंदसि त थोरो गुनगुनायो बिना साज़ जे, तव्हांजो उहो आवाज़ जेको आहे न वधीक ई मिठो थो लॻे। अच्छा, मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां, जी मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां, अबाणी वतन तां सिंध जे चमन तां, अबाणी वतन तां सिंध जे चमन तां, जी मुंहिंजी सिंध मां त घुरियां पंहिंजी जिंद पंहिंजे अबाणी वतन तां, अबाणी वतन तां सिंध जे चमन तां, अबाणी वतन तां सिंध जे चमन तां। वाह वाह, इहो कलाम बि असां वटि कान्हे को, इहो तमामु हाणे बिल्कुलु नओं आहे, हाणे मूं सिखी आहे। इहे नवां कलाम जेके आहिनि न से असांजी फरमाइश नोट करे छॾियो ऐं रिकॉर्ड, ऐं ॿीहर तव्हां पंहिंजो पाण ई स्टूडियो में हलाईंदा। जी ज़रूरु ज़रूरु। त हाणे असीं वठूं
इजाज़त आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां क़ीमती वक़्तु कढी करे असांजे ॿुधंदड़नि सां मुखातिब थिया। तव्हांजी महिरबानी वॾी। ऐं असांजियूं तव्हांखे दुआऊं आहिनि ऐं हिंदुस्तान ऐं सिंध जे सभिनी ॿुधंदड़ तरफ़ां, ऑल इंडिया रेडियो जे सिंधी सर्विस तरफ़ां ऐं मां पंहिंजे पारां बि तव्हांखे यानी नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं ॾियूं था त तव्हीं अञा बि अॻिते तरक़ी कयो ऐं पंहिंजी आवाज़ जे जादू जे ज़रिए आवाम जी दिलि लुभाईंदा रहो। महिरबानी।